कराची में डांस पार्टियन ऐं उन्हनि पार्टियुनि दौरान मंशियात जो आम इस्तेमालु रोज़ जो मामूल बणियल आहे। ख़ासि तौर ते शहर जे पोश इलाइक़नि डिफेंस ऐं क्लिफ्टन में त इहे पार्टियूं पुलिस लाइ कमाई जो ज़रियो बणियल आहिनि। पुलिस गरी रिश्वत एवज़ अहिड़ियुनि डांस पार्टियुनि जी इजाज़त ॾेई छॾींदी आहे। डांस पार्टियुनि में ओवरडोज़ यानी हद खां वधीक नशो वापराइण सबबि नारियूं मौत जे वर चढ़ी वञनि थियूं ऐं अहिड़ा केतिरा ई वाक़िया रिपोर्ट पिणु थी चुका आहिनि। हाणे त स्कूलनि जे नाले ते बि डांस पार्टियूं थियण लॻियूं। गिज़री वारे इलाइक़े में मशहूरु गैर मुल्की स्कूल जे नाले ते पार्टी लाइ डिप्टी कमिश्नर साउथ खां परमिशन वरिती वई ऐं उहा पार्टी डांस पार्टी में तब्दील थी वई। 14 अक्टूबर ते मियांवाली हाउस में थींदड़ डांस पार्टी ते पुलिस जो छापो लॻे थो। मंदरियाम ते आयल वीडियोज़ में ॾिसी सघिजे थो त डांस पार्टी में दर्जने नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं नशे जी हालति में आहिनि। नशे में धुत ते उहे छोकिरा ऐं छोकिरियूं पुलिस खे ॾिसी हिक ॿिए सां टकराइजी वञनि थियूं ऐं उन्हनि खे हेठि ज़मीन ते किरंदे बि ॾिसी सघिजे थो। वीडियोज़ में शराब जूं अणगणियूं बोतलूं बि नज़र अचनि थियूं। हैरत उन ॻाल्हि ते आहे त पुलिस डांस पार्टी मां सिर्फ़ु शराब जूं 8 बोतलूं हथु कयूं ऐं 10 माण्हू गिरफ़्तार करे सघी, जिन मां बि अक्सरियत म्यूज़िक सिस्टम सां तालुक़ु रखंदड़नि जी आहे। पुलिस गिदरी थाणे ते सरकारी फ़रियाद ते जेका FIR दाख़िल कई, उन में ॼाणायो वियो त डांस पार्टी में मौजूदु सभु छोकिरा ऐं छोकिरियूं पोएं दरवाज़े मां फ़रार थी विया। ऑर्गेनाइज़र अजान ऐं बंगले जो मालिक ख़ालिद ख़ान बि फ़रार थी विया। पुलिस साउंड सिस्टम कब्ज़े में वठी जांच शुरू करे छॾी आहे। टाइम न्यूज़ खे ज़रीअनि वटां मिलियल मालूमात मूजिबि पुलिस गरी रिश्वत वठी डांस पार्टी में नशे जी हालति में मौजूदु शागिर्दनि, शागिर्दियाणियुनि ऐं ॿियनि खे क्लीन चिट ॾिनी आहे। वादे रहे त हलंदड़ साल डांस पार्टियुनि में ओवरडोज़ सबबि 2 डांसर मौत जे मुंहं में हली वियूं ऐं उन्हनि ॿिन्ही केसनि में पुलिस उन्हनि डांसरनि सां इंसाफ़ न करे सघी अञा ताईं जवाबदार गिरफ़्तार न थी सघिया। डांस पार्टियुनि में ओवरडोज़ सबबि छोकिरियुनि जे मौत जा वाक़िया थियण खां पोइ बि पुलिस कार्रवाई करणु नथी चाहे, छाकाणि त पार्टियूं पुलिस लाइ कमाई जो ज़रियो बणियल आहिनि। हबीब जमाली, टाइम न्यूज़, कराची।